अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझूं था एमएलजी अपडेट ते। नाज़रीन, काज़ी अहमद का साइल आखो जी रिपोर्ट मूजिब बहरिया टाउन ऐं ॿियनि मेगा प्रोजेक्ट्स पारां सिंध जी ज़मीननि ते वालार सैयद ज़ैन शाह समेत समूरनि अॻवाननि ऐं क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस ख़त्म करण ऐं सिंध जे धारियुनि खे आबाद करण ख़िलाफ़ SUP तालके काज़ी अहमद पारां नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब आडो मरकज़ी अॻवान ज़ैन भुट्टो, ज़िला सदर धनी बख्श कलोई, तालका सदर रियास काके पोटो, शाहनवाज खासकेली, अली दोस्त मालुखानी जी अॻवानी में अलामती भुख हड़ताल कैंप लगाई वई। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा हुक्मरान ताक़त जे नशे में बदमस्त थी पुरअमन क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त ज़ैन शाह जो केस हलायो वञे। जे ज़ैन शाह या सिंध एक्शन कमेटी जी क़यादत में कारकुननि ते ॾोह साबित थिए त सज़ा ॾिनी वञे या फुल फोर केस ख़त्म कयो वञे।